बारी ब्या खैर खुश ताजो ब्या खैर खुश ताजो ताजो करार मेरा ब्या खैर अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह शुक्र अल्लाह खैर क्या बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी बात ब्या त खैरन बचड़ा बाहर निंगर पाण माल रिज़्क ताजा ही ताजा ब्या खैरन हेड़ो गुफ्तगू जो अंदाज़ सिंध खां हाणे आहिस्ते आहिस्ते विसरंदो पियो वञे ऐं क़दीम रिवायतुनि तोड़े लोक विरसे जी वारिस सिंध अहिड़नि सकाफ़ती उञाणनि खां दूर थींदी वञे जंहिं करे आहिस्ते आहिस्ते 80 जे ॾहाके ताईं जेकी सिंध में उताकी कचहरियूं या अजियां जो तरीक़ो हो सो हाणे ॻोल्हियो नथो मिले या सिंध जे कचे वारनि इलाइक़नि खां सवाइ ख़तमु थी वियो आहे। ओताकूं सिंध जो असासो हुयूं, क़दीम रिवायतुनि जो उञाण ऐं सिंध जे लोक विरसे जी जान हुयूं। मुसाफ़िरनि जी थकगाह सुगड़ कचहरियुनि सियासी तहरीकुनि तोड़े राजूणे फ़ैसिलनि लाइ ओताकूं ई माण्हू जे मिलाप जो मुखिया ज़रियो हुयो। पर हाणे से ओताकूं बंगुलनि जी बंदि घिटियुनि में दॿिजी रहिजी वियूं आहिनि ऐं पंहिंजी असुली सूंहं तोड़े क़दुरु विञाए वरितो अथऊं जेको कंहिं बि रीति सिंध जे ओताकी रिवायतुनि जे बरअक्स आहे। छो त सिंध जहिड़े नमूने ओताकुनि खे पंहिंजायो आहे ऐं सिंध जे माण्हुनि महिमाननि खे पाण वटि तरसायो आहे। अहिड़ियूं रिवायतूं बरे सग़ीर त छा पर पूरी दुनिया में नथियूं मिलनि ऐं अहिड़ियुनि रिवायतुनि जी मालिक थियण लाइ सिंध खे सदियुनि ते छांयल सफ़र करणो पियो आहे। ओताकुनि जे बुण बुनियाद खे जाचण खां अॻु अचो त सिंध जे लोक विरसे खे मुकमिल करण लाइ सिंध खे कहिड़ा जतन करणा पिया आहिनि उन ते नज़र विझूं। क़दीम वक़्त में जॾहिं नील नदीअ किनारे मिस्र दिजला ऐं फिरात ते मेसोपोटेमिया ऐं येलो ऐं यंगतिज़ी नदीअ किनारे चीनवासी आबाद थी रहिया हुआ तॾहिं सिंध जा शौरी बालक सिंधूअ किनारे दुनिया में उसरंदड़ हिकु नई तहज़ीब खे जनमु ॾेई रहिया हुआ। जहिड़े नमूने पूरी दुनिया में ॿिए हंधि तहज़ीबूं जुड़ी रहियूं बिल्कुलु साॻीअ तरह सिंध में बि हिकु नई तहज़ीब जनमु वठी रही हुई। तहज़ीबनि में शौरी ओसर कीअं पैदा थी उन ते इमरानियात जे माहिर अमरीकी ॾाहे ल्यूस हेनरी जो चवणु आहे त दुनिया में जॾहिं वहशी इंसान हैवानियत मां मुहज़ब पुणे ॾांहुं विखूं पिए वधायूं त ज़हनी ओसर या शौरी बिलांग वधाइण वारो सफ़र गॾियल हो ऐं पंहिंजी पंहिंजी ज़रूरतुनि पटांदड़ शुराती तहज़ीबुनि जे अॾींदड़नि अमल पिए कयो जेको पूरी दुनिया ताईं सहूलियतुनि जी हासिलात लाइ कयो वियो जंहिंमें मुखिया किरदारु हर तहज़ीब जे अर्जण में नंदियुनि ऐं ज़राइती अदा कयो। सिंधूअ किनारे आबाद सिंधवासियुनि बि शुरूआती तौर ज़राइत सांगे झंगनि जो पेट चीरे पाणी जा लंघ बणाए पंहिंजे गुज़र जा वसीला ॻोल्हे लधा। एतिरो ई न पर सिंध जे माण्हुनि नित नयूं ईजादूं बि कयूं जन में रांदि गाॾी कोॾर कुहाड़ी मिटी जा थांव चरखो कपिड़ो उणणो ऐं ओढ़णु सिखियो। जॾहिं त सिंध जे माण्हुनि पाण खे गर्मियुनि ऐं सर्दियुनि खां महफ़ूज़ रखण लाइ घर बि जोड़े वरिता ऐं पोइ जीअं जीअं इंसान जूं ज़रूरतूं वधंदियूं वयूं तीअं तीअं ज़रूरतुनि पटांदड़ नयूं शयूं बि जुड़ंदियूं वयूं ऐं अहिड़ियुनि ई ज़रूरतुनि जो कार्य जो ओताक बि बणी। ओताक मुतलिक़ जीअं त तारीख़ी तौरु ओताकूं कीअं ऐं छो ऐं कॾहिं जुड़ियूं सो त मुकमिल नमूने बुण बुनियाद तारीख़ जे वर्कनि में नथो मिले पर हिकु हक़ीक़त चिटीअ तरह ज़ाहिर आहे त मोन जे दड़े जे खंडरनि मां जहिड़े नमूने सफ़ाई सां घर अॾियल नज़र अचनि था ऐं मींहं जे पाणी जे नेकाल जो सरिश्तो ऐं उन्हनि माण्हुनि जी रहणी करणी में ज़ाब्ते वारी ज़िंदगी खे ॾिसिजे थो तंहिं ते इहा क़यास आराई करे सघिजे थी त थी सघे थो त जॾहिं समाजी राब्ते जी तमामु घणी ज़रूरत खां पोइ तॾोकनि सिंध जे अगाटनि माण्हुनि खे ओताक जी ज़रूरत महसूसु थी हूंदी तॾहिं सिंध जे तॾोकनि लोकनि ई ओताक जो बुण बुनियादु विधो हूंदो। ओताक जेका आहे उहा सिंध जो हिकिड़ो उहो इंस्टीट्यूशन आहे जंहिं असांजे सोसाइटी में वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे मोहन जे दड़े खां वठी मौजूदा दौर ताईं। जॾहिं मां मोहन जे दड़े जी ॻाल्हि थो कयां त इन जो मतिलबु इहो आहे त इहा एॾी वॾी डेमोक्रेटिक सेक्युलर सोसाइटी इहो एॾो वॾो कॉस्मोपॉलिटन कॉर्पोरेशन आहे जंहिंमें 45,000 माण्हू रहंदा त इन एॾी वॾी कॉम्प्लेक्स सोसाइटी में जेसिताईं
आम अवामी इदारा न हूंदा त सोसाइटी तरक़ी करे ई नथी सघे, विज़डम तरक़ी नथो करे सघे, अदब तरक़ी नथो करे सघे, स्पोर्ट्स तरक़ी नथा करे सघनि। तंहिंजे करे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त मोहन ईंदड़ जहिड़ी कॉम्प्लेक्स सोसाइटी में ओताक जो वजूदु हुयो त उहे जॾहिं बि पंहिंजे बाहिमी मशावरत लाइ, पंहिंजे शहर जे सुधारे ऐं वाधारे लाइ, कंहिं बि पाड़े जे मसइलनि लाइ गॾिबा हूंदा त उन्हनि जे लाइ को हिकिड़ो इदारो, को हिकिड़ो ख़ासि हिकिड़ी जॻह ज़रूरु हूंदी जिते उहे कठा थींदा हूंदा। तारीख़ी तरह असां वञूं था इंडोर गेम्स में। पहिरियों जेके असांजे इंडोर गेम्स मोहन जे दड़े मां असांखे नव टिण रांदि जी उहा पथर मिलियो आहे, जिते उहा लीकियल नव टिण रांदि जेका आहे उहा असांखे मिले थी। असांखे हिकिड़ी जाइ ते वेही रांदि खेॾण जा उञाण मिलिया आहिनि, असांखे ढारो मिले थो, छको मिलियो आहे। इंडोर गेम्स जी डेवलपमेंट जो तस्वर ॿुधाए थो त मोहन जे दड़े में ओताक जहिड़ो इंस्टीट्यूशन रहियो आहे। ॿी लोक रिवायतुनि मूजिबि ओताक जो बुनियादु उन करे पियो त आगाटे ज़माने में जीअं त आम माण्हू जो पाण में राब्ते लाइ न टेलीफोन हुई, न टपाल घर ऐं न ई को मीडिया जो बुनियादु हो, जंहिं करे क़दीम लोकनि खे मिलण लाइ कंहिं मुतबादिल ज़रिए जी घुर्ज पई हूंदी, जंहिंखां पोइ ओताक हली वई हूंदी। इन खां सवाइ लोक रिवायतुनि में इहो बि मिले थो त मुसाफ़िरनि लाइ जॾहिं घरनि में रहाइश ऐं टिकाइण सवाइ आम माण्हू वटि का ख़ासि या का ॿी जॻह न हुई, तॾहिं ओताक ज़रूरत सबबु ठाही वई। बसि असां ॿाहिरां जा माण्हू आहियूं, जेको आहे असांजो इहे सिंधी रवाज़ आहे, घरनि खां ओताक ॿार ठाहींदा आहियूं, असुल खां वठी कंहिं पीढ़ी खां वठी 100 साल खां वठी। असांजा अबा ॾाॾा जेके आहे गुज़रंदा अचनि था, इहे ओताक ईअं ठाहींदा अचनि था। ऐं उन खां बाद में इन जे करे ठाहींदा हुआ त को महिमान यार दोस्त घर खां ॿाहिरि हुजे, ऐं उन खां बाद में जेको आहे त को किथां जो महिमान हूंदो आहे, को ओड़े जो हूंदो आहे, को परे जो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां असां झंग जा माण्हू ॿाहिरि जे रहण वारा आहियूं, असांखे हीअ शइ मज़ो ॾींदी आहे। लोक रिवायतूं इहे बि मिलनि थियूं त बलोचिस्तान ऐं सिंध जे माण्हुनि जो पाण में घाटो रिश्तो हो ऐं बलोचिस्तान जा बलोच कबीला आम माण्हू यानी मिटनि माइटनि खां सवाइ कंहिं बि धारे माण्हू खे पंहिंजे घर न रहाईंदा हुआ ऐं उताक असुलु बलोचिस्तान जो ई विरसो रहियो हूंदो। पर अहिड़ी लोक रिवायतुनि खे आख़िरी ऐं मुकमिल दलील इन करे बि नथो चई सघिजे जो जॾहिं पाण ओताक जी असुलु बनावट ते नज़र विझूं था त पाण खे ओताक काठ जी थूणियुनि, काननि, पतलनि, पंजरनि ऐं ॻरनि वरनि वारी हिकु जाइ नज़र अचे थी, जंहिं लाइ चिटे ऐं पधरे दलील तौरु अॼु बि थर जे वारियासी भिटियुनि में जुड़ियल काननि ऐं पतलनि जा झूपा ऐं झुगियूं तोड़े कचे ऐं पके ते ठहियल ओताकनि जी बनावट खे ॾिसी इहो चई सघूं था त न असुलु ओताक जी तामीर जूं तस्वीरूं अॼु बि सिंध में मिलनि थियूं ऐं सो रिवायती ओताकी वड़ो सिंध जो ई रहियो आहे। असां वटि सोसाइटी जो सहराई जाबलू या हिकिड़ो ॿेलाई जेको कल्चर आहे उन में बि असां वटि ओताक जो तस्वर आहे। जेकॾहिं असांजे ॻोठ में 10 घर आहिनि तॾहिं बि हिकिड़ी ओताक आहे। महिमान खे ॿाहिरि अची वियो ओताक आहे, सभु 10 घरनि वारा जुदा जुदा खणी अची वेले वेले त मानी खाराईंदसि, भले जेकॾहिं उते उन्हनि वटि सघ न आहे हिकिड़े मेन माण्हू वटि, पर तॾहिं बि 10 माण्हू बि अची महिमान खे मानी खाराईंदा। पर जिते सहराई मुआशिरो रहियो आहे, जेको जीअं बलोचिस्तान जो सहराई मुआशिरो, जाबलू मुआशिरो रहियो आहे, आदमशुमारी घटि रही आहे ऐं घणो करे उहे वणजारनि जीअं ज़िंदगी धणुकाए हलिया विया, जिते चरागाह हो ताते पंहिंजो माल मता काए हलिया विया, त उते उहो इंस्टीट्यूशन उन अंदाज़ में असांखे नज़र नथो अचे। अहिड़नि लोक रिवायतुनि समेत ॿियनि हज़ारे लोक रिवायतुनि मां इहे बि लोक रिवायतूं मिलनि थियूं त जॾहिं पिदराना निज़ाम में मर्दनि खे समाजी तौरु हथी मिली ऐं मुकमिल समाजी वहिंवार खे हलाइण में मर्दनि पंहिंजी बरजुस्ताइप ॾेखारणु शुरू कई, तॾहिं पंहिंजे घरनि खां परे पंहिंजे राज़ रमज़ जी ॻाल्हियुनि लाइ मख़सूस मर्दनि जे वेहण जी जॻह ठाही वई, जंहिंखे पोइ ओताक जो नालो ॾिनो वियो। इन खां सवाइ आमतौरु लोक रिवायत जेका पूरी सिंध में मशहूरु आहे उन मूजिबि त असुलु सिंधी समाज में ओताकुनि जो बुनियादु तॾहिं पियो जॾहिं कंहिं ॻोठ, इलाइक़े या मोहल्ले में चंग मुड़सी, रईसी ऐं पीरी मुरीदी वारो ज़मानो आयो ऐं इलाइक़नि जे चङनि मुड़सनि बिरादरी जहिड़नि जे हल लाइ फ़ैसिला करणु शुरू कया, तॾहिं ई ओताकूं वॾियूं वयूं। ॻोठनि में ओताकूं सलाह मशवरो, फ़ैसिला, ॾुख सुख, पाड़े पंबे जी ख़बरचार रखणु, नंढ वॾाई, फ़ैसिला, अदब,
ज़राअत ते बहस, पाणीअ जा वारा, ॿिया मसइला तइ करणु, इहो ओताक जो इंस्टीट्यूशन जो किरदारु रहियो। वरी उन खां पोइ ओताक असांजो तॾो आहे, तॾे जी असां वटि तमामु वॾी अहमियत आहे, वॾी इज़त आहे, वॾो एतिराम आहे। दुश्मन बि जेकॾहिं तॾे ते काहे अचे त शायदि असां अॼु बि ईअं कयूं था त उनखे वॾे में वॾो ॾोह बि असां माफ़ु करण लाइ तयारु आहियूं, असां तॾे ते हलिया आहियूं। ओताकूं सिंध जो लोक विरसो आहिनि जेके कंहिं हिकु लोक रिवायत में न पर हज़ारे लोक रिवायतुनि मां साबित करे सघिजे थो, जंहिंमें दलील तौरु इहो पिणु चई सघिजे थो त मलाखड़ो जीअं त सिंध जी क़ौमी रांदि आहे ऐं मलाखड़ो शुरू खां घरनि में न पर मैदान में थींदो आयो आहे ऐं मल पहलवाननि लाइ बतहक़ीक़ इहा ॻाल्हि साबित आहे त मल पहलवान शुरू में पंहिंजनि ओताकुनि ते मल जी तयारी कंदा हुआ या पंहिंजे उस्तादनि खां पंहिंजनि ओताकुनि या उस्तादनि जी ओताकुनि ते वञी सिखिया वठंदा हुआ। जंहिं करे इन ॻाल्हि में वाज़ह थिए थो ऐं चिटी साबिती आहे त मलाखड़ो रांदि जीअं त सिंध जी क़ौमी रांदि आहे ऐं मलाखड़े जहिड़ी रांदि पूरी दुनिया में किथे बि न आहे। जंहिं करे इहो पिणु चई सघिजे थो त ओताक बि सिंध जी सकाफ़ती क़दरुनि वारी जाइ रही आहे। ओताक जो सिंधी मुआशिरे में क़दीम वक़्त खां बुनियादु पियो, उनजो चिटो सबूत सिंध जे लोक अदब तोड़े लोक मौसीक़ी मां बि ॾेई सघिजे थो, छो त बीनो या अलगोज़ो हुजे, नड़ बेत, मुरली, चंग, दिलो या रागनि जा सुरीला आलाप हुजनि, से समातुनि में रस चस जॾहिं भरंदा हुआ त अहिड़ा लम्हा ओताकनि मां ई मुयसरु थींदा हुआ या मुयसरु थींदा आहिनि, जेकी कॾहिं बि घरनि में न पई थी सघिया ऐं न ई थी सघनि था। भिटाई सरकार फरमायो, सियारे सहरात में जा घिड़े वसंदे मींहं, सियारे सहरात में जा घिड़े वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में। वरी ॿिए हंधि फरमाई, उत्तर ॾिनी ओ त न मूं सवड़ न गबरो, उत्तर ॾिनी ओ त न मूं सवड़ न गबरो, चारई चुनीअ पोइ त मूं रेड़ींदे राति गई। सुगड़नि जूं कचहरियूं असां ॾिठियूं आहिनि ऐं थियनि थियूं पियूं ओताकुनि ते, ऐं लोक अदब जूं वॾियूं कचहरियूं थियनि थियूं, मौसीक़ी जा महफ़िलियूं थियूं थियनि पियूं, समाज जूं महफ़िलियूं थियनि थियूं, बुझारतूं, नड़ बेत ऐं ॿिया सभु उहे जेके लोक सिन्फ़ुनि जूं जेके शयूं आहिनि उहे ओताकुनि में आबियारी उनजी थी आहे। पुराणे ज़माने में त असां वटि कॉमेडी जीअं मस्ख़रा जेके आहे, मोहम्मद फ़क़ीर मस्ख़रो, सरोटो फ़क़ीर या ॿिया जेके वॾा वॾा नाला असां नूरो मस्ख़रो, इहे ओताकुनि में मज़ाहिया अदब जी आबियारी कंदा रहिया ऐं माण्हुनि खे चर्चा गवाह करे खिलाए उन्हनि खां पंहिंजे मसइलनि ऐं मुंझारनि जो तवजो हटाइण लाइ इन ओताक जे इंस्टीट्यूशन खे हुन इस्तेमालु कयो। गिटनि में बीह त को मदारी वांगुरु त उहो खेल कोन कंदा, इहे ओताकुनि में अची बीह, उहो जिते मज़ाह जो उनसुर हुयो सिंधी अदब जो, उते असांजे ॾुखनि सुरनि जो दरमान बि हो, जेको मज़ाही अदब जेको उते लतीफ़नि जे सूरत में, चर्चनि जे सूरत में या उते जेके इस्लाही क़िस्मनि जूं जेके ॻाल्हियूं उहे मश्करा कंदा, उन में बि असांजे ओताक जे इंस्टीट्यूशन जो डेवलपमेंट लाइ किरदारु रहियो आहे। हुसनदा वाली नैण निमाणे हेकर चाज हसे, त कोयल कूकू कान करे दी बुलबुल बागा बसे, उदगर आहू कुरघा केवल मुर्घा जीवन मसे, कारधू केहर कट न चावन केटल को भी कसे, तू चीहा चूच मचोले चंचल बिना चिसे, हैंडल मेंडल पानियो पुनरा डस देहानू डसे, वंग वसीहर सपन सुरदा सोघा थेड़ा ससे, मिठू मैना बोल न बोले बोली कोना बुसे, विच फिराक ते फील पे फिरदा घोटा न घिनदा गसे, मारे मारे दी मुर्क महबूबी रमज जता पे रसे, जोत जमाल कमाल केड़ा जान बते को जसे, दीदार हजार शिकार थी गए कई लावे लसे, ए स्याल ते करके भाल भलाया खिलना दिल गया खसे। ओताकन मुतलिक एक भी साबिती सिंध जे शाहकार लोक अदब खे दलील तौर पेश करे भी ॾेई सघिजे थी। लतीफ़ जे लफ़्ज़नि में त गंद जनी जे गोड में पाबोड़ा पोशाक उन्हनि जी ओताक राजा रिझी आयो। हाणे असां मज़हबी ऐं ॿियनि जुदा जुदा गिरोहनि में ज़ातियुनि बिरादरनि में जॾहिं विरहाइजी विया आहियूं त असांजे ओताक जी इंस्टीट्यूशन जी जेका आहे उहा तबाही थी वई आहे। जेकॾहिं भिटाई बादशाह चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो,
मोहबती वेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। जेकॾहिं असां मोहबतनि खे मेड़े हिकिड़ो ॻोठ ॿधंदासीं, ॾिसो न हाणे ग्लोबलाइज़ेशन जो तस्वर छा आहे, भई ग्लोबल विलेज में रहूं था, बेटा ही त ग्लोबल विलेज जो अॻु में ई तस्वर ॾेई आहे त हाणे तव्हां दुनिया में जेकॾहिं अमन ऐं मेठ मोहबत सां रहंदो त बादशाह छा जेका दुनिया जी वॾे में वॾी का शख़्सियत आहे उहा तव्हां वटि पाण हली ईंदी, छाकाणि तव्हांजे अमन ऐं प्यार ऐं मोहबत खे ॾिसंदी त ॾाढा मोहबती माण्हू आहिनि। ऐं बेटा इन्हनि ई इंस्टीट्यूशन खे ॾिसी करे ऐं इहे ई मयार तॾहिं न त वलर कयो वतन पिर्त न छिननि पाण, पसो पखीड़नि माण्हूअ मेठि घणो, तव्हां में एॾी विथियूं अची वियूं। हीअ पखी जेके आहिनि, हिकिड़ी कुंज जेकॾहिं वलर खां विछड़ी थी वञे रड़ी रड़ी मरी थी वञे, तव्हां पाण में गिरोहनि में, ग्रुपनि में, ज़ातियुनि में, बिरादरनि में, रंग में, नस्ल में, फ़िरके वारियत में पुरज़ा पुरज़ा थी विया आहियो। तव्हांखे त पखी सुठा आहिनि जिन वटि पाण वटि एॾी मेठ मोहबत आहे जो हिकिड़े जे विछड़ण करे ऐं सभु बेचैन था रहनि। जिथे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शेरनि में ओताक जो ज़िक्र मिले थो, उते साॻे वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हमअसरनि जी शाइरी में बि ओताक ऐं मुंहिंजी मुड़ुसनि जी तारीफ़ जो ज़िक्र गॾु गॾु मिले थो, जंहिंमां इहो ज़ाहिर आहे त ओताक क़दीम वक़्त खां यानी लतीफ़ साईं जे दौर ऐं हाणोके सुगड़नि जी मच कचहरियुनि में ॾोर बेतनि, ॾिठ पिरोलियुनि, गुजारतुनि वग़ैरह वारनि लोक अदब वारनि सिन्फ़ुनि में जेके सिर्फ़ु सिंध जो असासो आहिनि, तन में न रुॻो ओताक जो ज़िक्र मिले थो, पर चयो वञे थो त सुगड़नि खे जनमींदड़ बि सिंध जूं ओताकूं ई आहिनि, जिथे सुगड़ मच कचहरियुनि में शाइरी ॿुधाईंदा ऐं दाद हासिलु कंदा हुआ ऐं इहो सिलसिलो अञा बि हलंदड़ आहे। सिंध में अदब जो हवाले सां कचहरियूं थींदियूं, सुगड़नि जूं कचहरियूं थींदियूं, सुठा राग थींदा, महफ़िलूं थींदियूं। को माण्हू जेकॾहिं अचे थो, बहितर माण्हू आहे त उहो उते जे भर पासे जा माण्हू बि ईंदा हुनखे ॿुधण जे लाइ ओताक ते फस्ट क्लास नमूने उन में अदब में वाधारो थींदो। ओताक ते गुज़ारतूं ओताकनि जी इजाद आहिनि, गुज़ारतूं नड़बेत अलगोज़ो अॼु त नायाब थी वियो आहे, चंग इहे ओताकुनि ते वॼंदा, घरनि में त कोन वॼाईंदा माण्हू, ओताकूं परे हूंदियूं, घर खां परे हूंदियूं, जीअं उनजो जेको आहे जेको बि खिल भोग मज़ाक मश्करायूं सभु शइ जीअं असरु न पए, परे परे ओताकूं हूंदियूं, माण्हू सॾु करे पोइ ईंदा ओताक ते। ओताक सिंध जी लोक रिवायतुनि जो पुख़्तो घर, सकाफ़ती क़दरुनि जी अलामत ऐं सिंध जी सदियुनि वारे सफ़र ते हलंदड़ तहज़ीब जो ओलड़ो आहे, जिथे अलगोज़ो वॼाए जिन कढण वारियूं रिवायतूं बि मिलनि थियूं ऐं शादीअ जूं महफ़िलूं बि मिलनि थियूं, त वरी फोतगीअ जा तॾा बि ओताकुनि में नज़र अचनि था। एतिरो ई न पर सिंध में जॾहिं आज़ादारी जी शुरूआति थी त सिंध जे माण्हुनि इमाम बारगाहनि सां गॾु गॾु ओताकुनि ते बि अलम निशान करणु शुरू कया ऐं अॼु बि पूरी सिंध में ओताकुनि जे मख़सूस पिड़नि ते जिथे आज़ादारी कई वञे थी, इहो हंधु घणे भाङे ओताक में यानी घर खां परभरो हुजे थो, जिथे आज़ादार आज़ादारी कनि था, जंहिंखे ॾिसंदे इहो हरगिज़ नथो चई सघिजे त ओताकूं कंहिं ॿी क़ौम जो विरसो आहिनि, पर लोक रिवायतुनि ऐं चिटी साबितुनि खां पोइ जॾहिं ॾिसिजे त पूरी दुनिया ऐं बरे सग़ीर में महिमान नवाज़ी सिंधी माण्हुनि जो ई वड़ रहियो आहे ऐं महिमान नवाज़ी जी शानदार रिवायत पूरी सिंध खां सवाइ दुनिया में किथे बि एतिरे पैमाने ते नथी मिले जहिड़े नमूने सिंध जी कुंड कुड़छ में महिमाननि जी ख़िदमत कई वञे थी ऐं महिमाननि खे ख़ुदा जी रहमत सम्झी मान ॾिनो वञे थो। महिमान नवाज़ी वारी साबिती खां पोइ हाणे इन बहस जी गुंजाइश ई बाक़ी नथी बचे त ओताकूं को ॿिए कंहिं क़ौम जो विरसो आहिनि ऐं सिंध ओताकी रिवायतूं कंहिं ॿी क़ौम खां चोरायूं आहिनि, पर इहा हक़ीक़त पूरी दुनिया ते साबित आहे त सिंध जे क़दीम लोकनि ई ओताकी रिवायतुनि खे जनमु ॾिनो, जेको सिलसिलो अॼु बि हलंदड़ आहे। मौती आहे फौती आहे, अॻे माण्हुनि जी कचहरियूं हूंदियूं, मोहबत हूंदी, हर शइ हूंदी, उतां खां टिलियूं ठहंदियूं, टे वरा विधा हुआ, पंजनि ते ठहंदियूं, हर शइ ठहंदियूं। हाणे मुल्क जेको आहे उतां जो सिस्टम जेको आहे त घटि आहे, इन जे करे त मुल्क में मोहबत कान्हे, मुल्क में जहिड़ा आहिनि जंगियूं आहिनि, उन जे करे को कंहिं वटि अचणु नथो चाहे पियो, इन्हीअ जे करे बहिरान ओताक त उमिरि खां वठी जेको माण्हू अलाह साईं पैदा कया उन टाइमनि खां ओताक त आहिनि, ओताक आहिनि ई आहिनि उन टाइमनि खां वठी। हाणे उन जे करे बसि माण्हू को ठाहे थो, को न बि ठाहे थो, इहो हिसाबु इन जे करे आहे त मोहबत मुल्क में कोन्हे, मुल्क में आहे ग़रीबत बि आहे, मुल्क में जेके जंगियूं ऐं जहिड़ा आहिनि, ईअं जंगियुनि जहिड़नि जे करे मोहबत कुर्ब माना नथा, माण्हू को कंहिं वटि अचे थो 5 मिंट आहे बि हलियो वेंदो, उन जे करे ओताक जा सिस्टम माना पूरा थी विया आहिनि इन हिसाब जे करे।
ये सभु शइ ड्राड़ूं हलंदियूं, ये भोग चर्चा हलंदा, ये सभु शइ रिलियूं, हर को पंहिंजो उतां नेकी जे लाइ भलियूं ठाराईंदो, भला विहाणा ठाराईंदो, हर शइ कंदो पंहिंजो उतां लाइ त मुंहिंजी जे नेकी थिए। खटला ये 10-15 खटला उतां कम पिया हूंदा, वरी पथारियूं हिकु ठहियल हूंदी, ॿी वरी उन में पथारियूं लॻियूं पियूं हूंदियूं हेठि, हर को मथे सां वेठो हूंदो, पंहिंजो बाहियूं बाहियूं ॿारियूं, सियारो हुजे कुसी माण्हू खे कुझु न कंदो। हिकु रिवायती इदारे जी हैसियत रखंदड़ ओताकुनि में अॼु बि जॾहिं महिमान अचनि था त उते रिवायती तौरु कचहरी नथी थिए, पर मख़सूस वणंदड़ ऐं दिलि लुभाईंदड़ ॿोली में महिमान जो आदर भाव कयो वञे थो। अहिड़े आदर भाव वारी ॿोली आम तौरु अदब में नथी मिले, जहिड़ी ओताकनि ते निज कचहरी में मिले थी। भलीकार करण खे ड्वाही बि चयो वञे थो ऐं उन ड्वाही में ॿेतरफ़ी ख़ैर ख़ैरियत बाबति पुछा गुछा मेज़बान तोड़े महिमान विच में थिए थी। आहियूं जॾा बि थी पिया आहियूं, कुझु बीमार, कुझु गोॾनि में बि सूर, दीद बि सही न आहे, हा पिछाड़ी के सव हुइबो आहे। इहे वाला देखे जाऊं वांदा खड़ा बीठा ॻोठियूं, पंज छोकिरा पंहिंजे कमकार सां ॿिया ख़ैर आहिनि, ख़ुशि आहियां, ताज़ो आहियां, बचड़ा पाण बिमड़ी ख़ैर आहे, ख़ुशि आहियां, ताज़ो आहियां। काॾे अचणु वञणु कोन, मुल्क में बदमनी लॻी पई आहे, काॾे वञे थो माण्हू त मुर्दो हलाए, न मुर्दो, रोड ख़ाली लॻा पिया आहिनि, हिकु ऑफिसर 10 मोबाइलियूं साण उन्हनि खे पंहिंजी सिक्योरिटी आहे, बाक़ी अवाम जो वाही अलाह आहे। इहा ख़बर आहे, को वञे थो काॾे त अलाए मुर्दो शाम लाइ घर कोन मुर्दो, पोयां ॿार बचा इंतज़ार में हूंदा, मानी पकी ठरी वेंदी, करी नसीब थींदनि त करी नसीब ई न थींदनि। इहे हाल वाल आहिनि, उतां खां ख़ाली थी वियूं आहिनि, हर को पंहिंजी जाइ ते रस्तनि ते तकीदो आहे त मुंहिंजा मौला को आन को महिमान, त वेही उन सां कचहरी कयूं, वक़्तु सुठो गुज़रे, मिड़े वक़्तु पास थी वञे। हाल वाल इहे आहिनि, पोखां पला भलियूं आहिनि, पाणी वक़्त सां अचे थो त कॾहिं रड़ंदा वधाऊं, पोखां सुकनि थियूं पियूं, वरी जेको सेहड़े काथे रखूं था त उहो कमु रां वॾा माण्हू काजूं था वञनि पिया, असां खड़ा बीठा हिते ई आहियूं। हा अलाह अॻियां दौर ई विया, उहे वक़्त ई विया, हाणे इहे वेठा हुआसीं, तव्हांखे मिड़नि खे अलाह तो ॾिसी ख़ुशि थियासीं साईं, ॿियो ख़ैर ॿिया त मिड़े ई ख़ैर अथव, संगत ओड़ा पड़ा माल माण्हू, ॿियो ख़ैर। प्यार ऐं सिक जे अहिड़े वर्ताव खां पोइ मुकमिल दुख सूर वंडिया वञनि था ऐं अहिड़ियुनि पेरायतुनि कहाणियुनि खे हवाल चयो वञे थो। हवाल वठंदड़ ओताक धणी महिमाननि खां हाल अहवाल पुछे थो, जंहिंमें आयल महिमान जी इनफ़रादी ॻाल्हि ॿोली शामिल न हुजे थी, पर हवालनि में पूरे इलाइक़े, ढगनि ढोरनि, बनियुनि, फसुलनि ऐं मौसमुनि मुतलिक़ तफ़सीली तौरु ॿुधायो वञे थो, जेको लोक रिवायतुनि ऐं क़दीम लोकनि जी तरोकी बयानी तस्वीर मालूम थिए थो। छो त तन ॾिहाड़नि में जॾहिं आमदोरफ़्ती ज़रिया न हुआ त अहिड़ा हवाल ई हुआ जेके वक़्त जी विथीअ खां पोइ मुलाक़ात में ओरिया वेंदा हुआ ऐं समूरे इलाइक़े जी सूरत हाल मालूम कई वेंदी हुई। कॾो को जी थी गुज़री वई, गॾियासीं कोन, सिक मज़ो त उहो जेको पाण मंझूं हिक ॿिए खे अचे, नवां जवाननि मंझूं त अॼु न सिक मज़ो पूरो थी चुको आहे, ऐं न कचहरी करनि, न हाल न हवाल, सिंध जी सकावत आहे हाल हवाल। इहे हाल देखे जाऊं, असां चयो तव्हां 2 टे ॾींहं घुमी फिरी नवां थी ईंदासीं, इहे हाल बेखे जाऊं, फसल फाड़ी भला आहिनि, देरा दफ़ी बि कोन, हाणे सटा कुटा हलनि थियूं, थोरा थका खयां अथसि, मिड़े पेट गुज़ारो, इहे हाल देखे जाऊं। बाक़ी सरह वारा जेके अन्न हुया उहे हाणे सणावा थिया आहिनि, हाणे ज़रूरु त सट कुट कंदासीं त खाईंदासीं न, इहे हाल देखे जाऊं। ईदां बि आंदियूंसीं न्याणियुनि जूं, त इहे बि ईदां बि पहुचाईंदासीं ख़ैर जूं, इहे हाल देखे जाऊं। हिकिड़ियूं उहे कचहरियूं जेके रोज़मर्रा माण्हू पाण में जेके महिनत मज़दूरी करे अची वरी बाक़ी वेहंदा हुआ, त पोइ को चङो वॼाए ॿुधाईंदो हो, को नड़ बेत जेकॾहिं सुठो वॼाए थो सघे, कंहिंखे बीनूं सुठियूं वॼाइण थियूं अचनि, कंहिंखे बांसुरी सुठी वॼाइण अचे थी, पर उहो फ़न जो मुज़ाहिरो, उहो जेको बि लोक अदब जो मुज़ाहिरो हो, उहो गुज़ारतुनि ऐं मौसीक़ी खां वठी ऐं आम फ़हम, वाइल्ड विज़डम जो ख़ुदादाद फ़हम जेको जेको माण्हुनि वटि हुयो, उनजी पखेड़ ऐं प्रचार ओताकुनि में थी ॾींदी आहे। तंहिंजे करे सकाफ़त खे हमेशह ओताक वॾी हथी ॾिनी आहे ऐं इहो असांजो इंस्टीट्यूशन रहियो आहे। ओताकुनि ते सुगड़ कचहरियूं अॼु बि ओताकनि जी सूंहं नज़र अचनि थियूं, ऐं जॾहिं खां सिंध में सकाफ़ती ॾियारो मल्हाइजणु शुरू थियो आहे त ओताकनि जी हीअ सकाफ़ती सूंहं सुगड़नि जी कचहरी में ॿीहर मोटी पई आहे। जे पैसे नालो ॾियां हा त लोह जी ॾिसां हा, नालो ॾियां हा त लोह जी ॾिसां, जी जी, चए थी त रावल रियाज़ रहमान रहीम करीम करीम दाद ॾियां हा, जी जी, चए थी त अंगण नज़र वारस वरायो वसंत पसंद परियल पीरल शीरी फराद फरीद नवीद राणो राजन रावत हयात बख्शण बख्शल ॾियां, जी जी, चए थी त ॾिनो वरतो आयो वियो ख़ुदा बश्क खुदन राज़ी गाज़ी ईसो मूसो खमीसो खुदन ॾियां, जी लाणो कहाणो जॾहिं जान ॾियां, जी जी, वारे वारे सां
हा लुॾण कुॾण जाफ़र जतीम हे मन मिठो सुहाग ॾियां जी जी हे पंहिंजो पुनहलो प्यारो ॾियां जी जी चएसि पई त नालो साईं जागाणो जतीम सोढो सियाणो लहणो गाणो जहा जी जी वरी चइजो डूंगर पत्थर पहाड़ जीअण सामाणू माही गाही राज़ी जी दादा हा सही भाई ये नाला जी 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 हा चएसि पई त फैज़ करम बानू गुलाम सिपाही जी 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 नालो मोहब्बत सोबत यकीन इतबार मंजूर नज़र जी 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 चएसि पई जागण थिए हा त पोइ उथणो न ॾियां जी 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 वड़ी वादा चवंदा अचो वारे सां अख्तियार मुख्तियार सिकंदर इरशाद चवां हा जी जी नालो हे वर वरिया वरायो जी हाणे हे पंजो पुनहलो प्यारो वरी त चइजां साईं गुज़ारत ई आहे ॿुधो ॼां हाणे साईं हिकिड़ो नाले में ॿुधो हिकिड़ो पहिरियों साईं जे नालो ॾियां हा त लोह जी ॾिसां हाणे लोह ते अचो हाणे लोह जी ॾिसां जे नालो ॾियां हा त लोह जी ॾिसां हा लोह जी कड़ी कठमाल ॾिसां हा रंग रूप लोह जी चिॿी सिधी ॾिसां हा जी जी लोह जी वटी ॾिसां हा जी छेरड़ी भूर ईअं लोह जी छाप छापई ॾिसां हा लोह जी अंजी अहिड़ी का इंजण ॾिसां हा पकड़ ॾिसां हा लोह जी ईअं न हेरणे हा 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 नरी वाह वाह दा वाह फकीर वाह वाह फकीर वाह हा साईं भावार सजी कर साईं ससुअ जो सरतन सां ॻाल्हाइणो हुयो जी जी चवे पई त जे नालो ॾियां हा त लोह जी ॾिसां साईं नालो आहे माकन ऐं लोह जी आहे न हेरण चए पिया थियूं जे मां कन ॾियां हा त न हेरण ॾिसां जंहिंमें जो रुलां पई वाह साईं वाह 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 उतां खां अफ़सोस सां इहो बि चवणो पवे थो त हाणे पंहिंजो उहो असलूको वक़ार विञाईंदे बि नज़र अचनि थियूं जंहिंजो मुख्य सबबु बदअमनी ऐं बिरादरी जहिड़ा ॿुधायो वञे थो अॼु बि मांझी मुड़ुस अहिड़ियुनि रिवायतुनि जी पासदारी घुरनि था ऐं वियल वक़्त ते ॾुखाड़ा नज़र अचनि था सारोड़ियूं सारींदे उताकी मुड़ुस चवनि था त बदअमनी सबबु महिमाननि अचणु छॾियो ऐं घर दड़ियुनि उताकुनि खे सींगारणो ई ख़तमु करे छॾियो माज़ी ऐं हाल जा किसा हिन नमूने ॿुधाईंदे चवनि था त ओताक जेकी हूंदी अॻु में माना रसियल बसियल हूंदी महिमान ईंदो हो त केतिरी ख़ुशी थींदी साईं उहा एतिरी ख़ुशी थींदी जो जेके कपिड़ा पुराणा आहिनि त उहे बि हीअं खिंडरी वेंदा ख़ुशी मंझि त शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु मिज़मान मुंहिंजे दर ते आयो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंदो हो घर वेंदो हो खिलंदो खिलंदो वेंदो हो ॿारनि खे चवंदो हो त वारो को मानी तयारु कयो जो मिज़मान अची वियो आहे उहे बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह अदा कंदा हुआ सभई त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां वटि मिज़मान आयो आहे ओताक मंझि हिकिड़ो माण्हू वेठो ई वेठो हूंदो हो त मतां मिज़मान अची ख़ाली मोटी वञे ऐं उन खां पोइ मट हूंदा हुआ वॾियूं मटियूं हूंदियूं उहे भरला हूंदियूं उन खां पोइ मिज़मान ईंदो ख़ुशि थी करे होॾो घर ॾांहुं वञी करे गाघर करे चवंदा हुआसीं चौरी खे गाघर चवंदा हुआसीं असां गाघर हेतिरी खणी ईंदा हुआसीं उहा मिज़मान बि पींदो पाण बि पींदासीं ऐं उनखे मखण ऐं गिह सां मानी अची मिलंदी हुई ऐं लस्सी जो झारो पींदो हो ओताक में त हर शइ पई हूंदी त कई न अॼु ताईं खणी ओताक मां को टपड़ हा कोई न खणंदो ओताक जहिड़ी वॾी ॻाल्हि करे 10 महिमान कंहिं वटि अची वेंदा त उन जी दिलि ख़ुशि थींदी भली ॿचा बुख ते वेठा रहनि पर महिमान जा त पाण धोराईंदो मंझि ते विहाईंदो कौरो पाणी जो भरे ईंदो तुंहिंजे हथ धोराईंदो उन हथ उघाईंदो पिछाड़ी रवाज इहो हूंदो त सुरमो हूंदो रखियलु जेको बाक़ सां उनखे सुरमो पाराईंदो तेल रखिया हूंदा 2-3 क़िस्मनि जा जेके पाण फणींदा तेल हणंदा ख़ुशबू लाहींदा उताका हूंदियूं हुयूं भरला खोड़ अची कमाईंदा हुआ असां वटि असां पाण मानियूं कुनियूं कंदा हुआसीं उनखे सही नमूने सां ॾींदा हुआसीं मर्द असांजा उनखां सां तारीफ़ कंदा हुआ गंजई हूंदा हुआ उताकनि में कॾहिं दरी ॿ बि अटे जी पची वेंदी हुई कॾहिं वॾी अबे खे चवां
भाॼियूं बि रझी वेंदियूं हुयूं, देगियूं लाहींदा हुआसीं, पछाड़ी राहक माण्हू बि हुयासीं, पोइ रखियूं बि असां सां गॾु कराए वेंदा हुआ, कम कराए घर में ॾेई वेंदा हुआ, असां सॼो ॾींहुं हुन जूं ख़िदमतां कंदा हुआसीं। असां सुहिणे तरीक़े सां उन्हनि मिज़माननि खे मानी खाराए करे छॾींदा हुआसीं त पंहिंजो नसीबु खाइण आया आहिनि। असांजी इन में न महिनत उहा जेकी मानी भाॼी जी थींदी आहे त उहा कंदा आहियूं, बाक़ी भली जा जेतिरा ई मिज़मान ईंदा असां इनकार कोन कंदा हुआसीं मिज़माननि खां, न वरी असां मुंहुं कुमाणींदा हुआसीं, न वरी सूंड मुंहं में विझंदा हुआसीं। असां सुठे तरीक़े सां उन्हनि जी मानी भाॼी शुकुरु अदा कंदा हुआसीं त चङो जो मिज़मान कोई नसीबु भाॻ वारे वटि ईंदो हुआ उहो पंहिंजो नसीबु खाईंदो हुआ। अॻे वारा कुर्बान आहिनि बि कोन, महांगाई दौरु थी वियो ॾाढो तमामु वधीक, फसल फाड़ी सुठा आहिनि, बसि ईमान जाइ ते आहे त सभु कुझु आहे, ॾियण वारो अलाह पाक आहे। बाक़ी इंसान खे उहो ई कमु ॾिए जेको इंसान जे कमु अचे, उहे माण्हू सभु छॾे आहे, हाणे को बि कोन्हे को, बसि हिमथड़ी कयूं बीठा नंढा जवान मुड़ुस पंहिंजे कमनि कारनि सां। दौरु ॿियो थी वियो आहे, हर हिक खे परेशानी आहे, महांगाई जो टाइम थी वियो आहे, हर को पंहिंजे कमकार लाइ तरसे ई कोन थो। अॻियां त हूंदा असांजा वॾा ॻाल्हियूं कंदा, जे महिमान ईंदा त असां वटि 8-8 ॾींहं बि हिते रहंदा हुआ, पर हाणे उहा शइ कोन रही आहे। न्याणी जो वॾो क़दुरु हो, जेकॾहिं 10 खून को कयल हूंदो, जेकॾहिं ज़ैफ़ां दर ते वठी आयसि त इनशाला उहो उनखे माफ़ु करे छॾींदा, उनखे बख़्शु करे छॾींदा, उनखे एवज़ो ई न वठंदा, गॾु हूंदा, घुमंदा वधा, खाईंदा पींदा वधा। अॼु तंहिं करे किरोड़ो पियो कंहिंखे ॾेई अचु वञी, तॾहिं पियो माफ़ु करण लाइक़ु न हूंदो, होॾो खणी हा कंदो, माफ़ु कंदो, पर पोयों पलो उनजो करे छॾींदो। पोइ इन जे करे बदमनी वधी वई तमामु, ऐं उन खां पोइ कंहिं शइ खे सुकून कोन्हे। कबाइली झेड़ा थी विया, घर घर खे बाहि, हुते बंदूक जो ठकाव थियो, हुते बंदूक जो ठकाव थियो, हर को पंहिंजी हिरसानी ऐं इन मंझि उहो को न वञी थो सघे काॾहें त मतां ॿिए जी भला वरी माते टुटी वञे, उन जे करे सिका मज़ा बि पूरा थी विया आहिनि। इन भव खां ग़रीब माण्हू कोन था निकिरी सघनि, को ताक़त कोन थो अची सघे। हाणे चलो ताड़ी ताईं खट खां चङी टम बि खयूं वेंदा राति जो, हा को टप वठो या को महिमान पियो उनजी मोबाइल खसी वेंदा, हे को हाणे को हालति आहे। माण्हू बि थी विया आहिनि जानवरनि खां ई परे, हाणे का शइ न रही आहे। उहे माण्हू थी विया अदालती इंसाफ़ वारा, सिक मोहबत वई छॾे। के जूनात गॾियल हिंदुस्तान जे विरहाङे वक़्तु ओताकुन में आयलनि जे आदरभाउ करण वारा किस्सा बि ॿुधाइनि था त साॻे वक़्तु सदर जनरल अयूब ख़ान जूं यादगिरियूं बि ॿुधाइनि था। हिंदुस्तान पाकिस्तान जॾहिं जुदा थियो तॾहिं अची विया महाजर, डिघियूं डांगा कुलनि ते गॾनि ते लॾां खणी आया, ॾिठासीं। पोइ असां ओताकनि मंझि हाणे काॾऊं खाइनि, बसि कंहिंजी ओताक में 10 कंहिंजी में 20 ईअं विरहाइजी आहे। सिंधी माण्हू त कुर्बार आहे, उहे उनखे मानियूं ॾिनऊं, ख़िदमतां कयूं, पोइ वरी वञी उल्टो कयो इन अयूब खोड़े, इन जो कयो त वरी सिंधियुनि जा हक़ मारे हुननि कूड़ हयूं त असां हिंदुस्तान में हेतिरी ज़मीन आई, हे असांजूं जायूं सॼा शहर विरहाए उन्हनि खे ॾिनई, वाणकियूं ज़मीना बि उन्हनि खे ॾिनई। सिंधी माण्हू वीचारा चुप करे वेही रहिया, को ॿुधण वारो ई कोन। बसि पोइ हर को आहे ईअं थींदा थींदा शहरनि ते बि कब्ज़ा उहे करे विया। असां इहे सिंधी माण्हू वेठा तकीदा आहियूं, उन बैलगाॾी खां अॻियां न चुरी सघियासीं। रवायती इदारे जी हैसियत रखंदड़ ओताक सिर्फ़ु महिमाननि लाइ ख़िदमत घर राजूणे फ़ैसिलनि में अमीननि जी इज़त रखंदड़ इदारो ई न आहे, ऐं न ई ओताक सिर्फ़ु काजनि ऐं राॻियुनि सां रौनक रखंदड़ हिकु जाइ आहे, पर ओताक उन रवायती इदारे जो बि नालो आहे जिथां वेही सिंध जे सियासतदाननि मुख़्तलिफ़ मसइलनि ऐं मुतालबनि ते जाखोड़ी किरदारु अदा कयो। पाकिस्तान ठहण खां अॻु अंग्रेज़नि ख़िलाफ़ु हलायल हुर तहरीक में बि ओताकूं उन तहरीक लाइ बि मुख्य किरदारु बणियो त साॻे वक़्तु 1945 खां 1953 ताईं बाबा सिंध हैदर बख्श जतोई हारियुनि खे मुनज़म करण लाइ जेका तहरीक हलाई, उन तहरीक हलाइण जो बि मुख्य मोर्चो सिंध जूं ओताकूं ई हुयूं, ऐं हारियुनि खे हिकु हंधि गॾाइण में पूरी सिंध में हारी तहरीक जूं आफ़ीसूं ओताकुनि में ई खोलियूं वयूं हुयूं, जंहिंजो नतीजो हैदर बख्श जतोई पारां हलायल तहरीकुनि अधो अधु बटाई बैराजुनि जी ज़मीन हारियुनि खे ॾियारणु, पुराणी ज़मीनदारी सरिश्ते हेठि हारियुनि जे हक़नि खे मञराइण ऐं वॾेराशाही जी रोब ऐं दॿाव खे ललकारण लाइ बि मुख्य किरदारु तॾहिं सिंध जी ओताकुनि ई निभायो, जिथां तहरीकूं मुनज़म थियूं ऐं अॻिते वधियूं।
हैदर बख्श जतोई खां पोइ GM सैयद रसूल बख्श पली जे शहीद मोहम्मद फाज़ुल राहो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में 1 यूनिट लिस्टूं सिंधी में छपायो तहरीक ज़ुल्म बंदि करियो तहरीक हारी कॉन्फ्रेंस कालाबाग डैम ख़िलाफ़ मरहलेवार तहरीकुनि ऐं लॉन्ग मार्चुनि में जेकी बि सिंध मां तहरीकूं थियूं उन्हनि में पार्टियुनि जे मरकज़ी फ़ैसिलनि ते राब्ता मुहिम उताकुन में हलाई वई जिते ॻोठाई ऐं इलाइक़ाई सतह ते कारकुननि खे मुनज़िम कयो वियो ऐं जदोजहद कई वई। न रुॻो एतिरो पर सिंध में 80 ऐं 90 जे ॾहाके ताईं सियासी तालीम लाइ जेका सियासी कारकुननि जी तरबियत कई वेंदी हुई ऐं पूरी सिंध में स्टडी सर्किल हलंदा हुआ से पिणु सिंध जी ओताकुनि में मुनक़िद थींदा हुआ ऐं अॼु बि घणो करे सियासी कारकुननि जी तरबियत लाइ लेक्चर गाह सिंध जूं ओताकूं ई आहिनि जेके इल्म जा ॾिया ऐं ॾियाटियूं ॿारण लाइ मुख्य किरदारु अदा कंदियूं पियूं अचनि। असां वटि वेझे माज़ी में जॾहिं सिंध में MRD जी तहरीक हली ऐं सिंधी माण्हू भरपूर मज़ाहिमत कई सियासी मज़ाहिमत कई त इहे चङनि माण्हुनि जूं ॻोठाणनि जूं ओताकूं ई हुयूं जिते रोज़ जो लाहे अमल तयारु थींदो हो। कहिड़ा माण्हू सुभाणे गिरफ़्तारी ॾींदा, कहिड़ा माण्हू जेके आहिनि से केस लड़ंदा, कहिड़ा माण्हू अख़बारी बयान जारी कंदा, रोज़मर्रा जी स्ट्रेटजी ओताकुनि ते तय थींदी हुई। घिटियुनि या प्रेस क्लबुनि में सिर्फ़ु जेको सो कमु डेमॉन्स्ट्रेशन जो थींदो हो, मीडिया जो कमु थींदो, बाक़ी तंज़ीमी कमु जेको उहो ओताकुनि में असां पंहिंजी वेझी माज़ी में ॾिठो आहे। सियासी कारकुननि जी तरबियत गाह बणियल ओताकुनि जो किरदारु ज़ियाई आमिरियत दौरान बि नज़र आयो। जॾहिं हिकु तरफ़ जेल भरियो तहरीक हलंदड़ हुई त ॿिए तरफ़ सियासी अॻुवाणनि ऐं कारकुननि ते कोड़ा पे वसाया विया त टे तरफ़ ओताकुनि तां वेही सियासी कारकुन ज़ियाई आमिरियत ख़िलाफ़ मोर्चाबंद हुआ जंहिं करे तन ॾिहाड़नि में सियासी कारकुननि जी गिरफ़्तारी लाइ घणे खां घणा जेकी छापा लॻा उहे बि सिंध जी ओताकुनि में ई लॻा ऐं ओताकूं तन ॾिहाड़नि में ज़ियाउल हक़ पारां मढ़ियल मार्शला ख़िलाफ़ मुख्य मोर्चा हुयूं जिथां वेही सियासी कारकुन पंफलेट बि लिखंदा हुआ, बैनर बि ठाहींदा हुआ त मुज़ाहिरा करण वारनि प्रोग्रामनि खे तरतीब बि ॾींदा हुआ। पर उतां बहितर सिस्टम हो उते हाल अहिवाल करण जो सियासी जनरल ज़िया जे ख़िलाफ़ जेके तहरीक हली उन सॼो उन में ओताकुनि जो किरदारु आहे। ओताकुनि ते रही मीटिंगूं कंदासीं ऐं सॼो हाल अहिवाल उते थींदो, सभु माण्हू उते गॾु थींदा, पोइ का लाइ अमल तयारु करे उतां ई माण्हू उथंदो। कंहिं सॼो जेको ॼण ही सॼी जदोजहद सिंधी माण्हुनि जे लाइ कोरेला जदोजहद जी मिसाल आहे। बलूचिस्तान में बि उतां जो सिस्टम न आहे, पंजाब में अञा ताईं उतां जो सिस्टम न आहे। हाणे बैठकूं शुरू थियूं आहिनि त बैठक जो रवाजु हाणे पियो आहे जो हितां माण्हू सिखी विया आहिनि। ओताकूं सिंध जो असासो आहिनि ऐं क़दीम रिवायतुनि जी आरसी आहिनि। ओताकूं क़ौमी ॿधी जी बि अलामत आहिनि त साॻे वक़्तु वेझड़ वारे वक़्त में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ ॾुख वंडण जी जाइ बि साबित थियूं आहिनि ऐं दुनिया जी तारीख़ में शायदि ई किथे ऐं कॾहिं थियो हुजे जीअं शहीद राणी जी शहादत वक़्तु पूरी सिंध जी ओताकुनि में तॾा विछाए सिंध खे सोज़ वरनो बणिजणो पियो। तंहिं करे ओताकूं सिंध जे उन अहसास जो गॾियल नालो ऐं निशान आहिनि जंहिंखे क़ौमी सुञाणप चइजे थो। ऐं अॼु जॾहिं सिंध हाणे सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइणु शुरू कयो आहे तॾहिं हिकु भेरो ॿीहर इज्तिमाही तौरु ओताकुनि जूं लोक रिवायतूं मोटी ऐं सिंध जी ओताकुनि में रौनकूं वापसि वरी पियूं आहिनि। जंहिं वक़्तु अमुन थींदो, बदअमुनी मुल्क खां वेंदी, इहा वेड़ फसाद खूनारे जी वेंदी, तॾहिं ओताकूं माना साॻियूं कामयाबु थी वेंदियूं, सिक मोहबत वरी साॻी माण्हुनि में अची वेंदी। ओताक जहिड़े इंस्टीट्यूशन खे वरी जीआरणो पवंदो। यकीन सां असांजा सभु ॻोठाणा त भई यूनिवर्सिटी त हाणे खुलियूं आहिनि न, इहे वॾा स्कूल, इहे वॾा मदरसा त हाणे खुलिया आहिनि। इहे असांजूं ओताकूं ई हुयूं जेके वाइल्ड विज़डम खे डेवलप कंदियूं हुयूं, जेके ख़ुदादाद फ़हम ऐं फ़िक्र खे उनजी आबियारी कंदियूं हुयूं। इहे ओताकूं ऐं इन्हनि खे बचाइबो, इख़लाक़ियात जे ज़रिए बचाइबो, बर्दाश्त जे ज़रिए क़ुवत बर्दाश्त जे ज़रिए बचाइबो, सहप जे ज़रिए बचाइबो ऐं हिक ॿिए जे लाइ मुहबत वारे जज़्बे खे उभारण सां बचाइबो त असांजा इलाही सियासी ऐं समाजी मसइला जेके आहिनि उहे हल थी सघनि। ओताकनि खे अञा वधीक पुर रौनक बणाइण लाइ ज़रूरत इन अमर जी आहे त अचो त महिमाननि जो आदर भाव कयूं, बिरादरी जहिड़ा ख़तमु करे तॾे जा भलोड़ मुड़ुस बणिजूं, नफ़रतूं ख़तमु ऐं मुहबतूं आम करे पूरी दुनिया खे पंहिंजी अमुन पसंदी ऐं लोक रिवायतुनि जी हिफ़ाज़त कंदड़नि जो पैगाम ॾियूं। छो त पंहिंजूं रिवायतूं बचाइण सां ई ॿोली ऐं क़ौम जो पाण बि असासो थी सघंदासूं ऐं जेकॾहिं असांजूं क़ौमी रिवायतूं महफ़ूज़ न रहियूं
त पाण बि हूंद सुभाणे माज़ी जो किसो बणिजी पवंदासीं।